सकरण मां ख़बर ॾींदा हलो त सकरण भरिसां खॾर थाणे जी हद में भट्टे मालिक पारां बांदी बणायल 24 ॼणनि खे उमरकोट जे रहवासी सभाॻो ओॾ पारां सीशन कोट शहीद बेनज़ीराबाद में दाख़िल दरख़्वास्त ते नोटिस वठंदे खॾर पुलिस खे फौरी तौर बांदी बनायल 24 ॼणनि खे बाज़ियाब कराइण जो नोटिस जारी कयो। जंहिं बाद खॾर थाणे जे SHO कुर्बान कलोड़ो पुलिस अमले सां गॾु वर स्टाफ लॻ इस्लामदीन पठान ऐं अब्दुल वाहिद पठान जे सिरुनि जे भट्टे ते छापो हणी उमरकोट जे रहवासियुनि 6 मासूम ॿारड़ा 8 औरतूं हर हिकु सबीता नूरी पठाणी जिस्मा सकीना साहिबा हालाई राधा ओड 6 मर्दनि में जगदेश अर्जन रवेश जीवत पखी जुमन ऐं ॿियनि खे बाज़ियाब कराए खॾर थाणे ते आंदो। जॾहिं त छापे दौरान भट्टे मालिक फरार थी विया। खॾर पुलिस मुताबिक़ असां सीशन कोट शहीद बेनज़ीराबाद जे हुकुम ते कार्रवाई कई ऐं बाज़ियाब करायलनि खे कोर्ट में पेश कयो वेंदो। थाणे ते मौजूद नाकबांदी बणायलनि चयो त असां मुसलसल 1 साल खां सिरुनि जी मज़दूरी कंदा हुआसीं। उमरकोट मां असांखे भट्टे मालिकनि हिते मज़दूरी लाइ घुरायो हो, लेकिन असांखे मज़दूरी न ॾींदो हुयो, ज़बरदस्ती मज़दूरी कराईंदा हुआ। असांजा मासूम ॿारड़ा सख़्त सर्दी सबबि बीमार थी पिया, जिन जो इलाज बि न पे करायो वियो, न ई असांखे ॿाहिरि निकिरण ॾिनो पिए वियो। जंहिं बाद असांजे अज़ीज़ कोर्ट में दरख़्वास्त ॾिनी, जंहिं ते अॼु पुलिस असांखे बाज़ियाब करायो आहे। हिननि मुतालबो कयो त असां सां भट्टे मालिक ज़ुल्म कंदा हुआ, सख़्त तशद्दुद करे असां सां वॾो ज़ुल्म कंदा हुआ। असां अपील था करियूं त असांजा मज़दूरी जा पैसा असांखे ॾियारिया वञनि ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।